वलीराम वल्लभ 29 अक्टूबर ते 82 सालनि जी ॼमार में विछड़ी वियो आहे। हू सिंधी अदबी संगत जो अॻवान हो, जंहिं पंहिंजी शानदार लिखणियुनि ऐं तर्जुमे जे कम सां सिंधी ॿोली ऐं अदब में शानदार वाधारो कयो आहे। खेसि सिंधी, उर्दू, संस्कृत, ढाटकी, गुजराती ऐं पंजाबी समेत केतिरियुनि ॿोलियुनि ते उबूर हासिल हो। हुन इंस्टीट्यूट ऑफ सिंधियालॉजी में पब्लिकेशन ऑफिसर ऐं सिंध म्यूज़ियम हैदराबाद जे डिप्टी डायरेक्टर तौरु मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। हू हिकु शाइर ऐं मुहक़िक़ बि हो, जंहिं केतिरा ई किताब लिखिया ऐं तर्जुमो कया, जॾहिं त हुन सिंधी पढ़ंदड़नि खे आलमी अदब जो पिणु तारुफ़ करायो आहे। वलीराम वल्लभ हिकु वर्सटाइल लेखक हो, जंहिं मुख़्तलिफ़ सनफ़ुनि ऐं मौज़ूअनि ते लिखियो आहे। हुन नाविल, मुख़्तसिर कहाणियूं, मज़मून, आतमकथाऊं, सफ़रनामा ऐं ॿारनि जो अदब लिखियो। हुन सिंधी ऐं उर्दूअ में बि शाइरी कई आहे, जॾहिं त सिंधी ऐं उर्दू अदब जी क्लासिकल रिवायतुनि सां गॾोगॾु आलमी अदब जे जदीद रुझाननि खां मुतासिर हो। खेसि सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जी तारीख़, जाग्राफ़ी ऐं समाजियात जी चङी रीत ॼाण हुई। वलीराम वल्लभ हिकु माहिर तर्जुमेकार हो, जंहिं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ऐं सक़ाफ़तुनि जे केतिरनि ई मक़बूल अदीबनि ऐं शाइरनि जा कम सिंधी पढ़ंदड़नि ताईं पहुचाया। हुन मिर्ज़ा कलीच बेग, रूमी, टैगोर, टाल्स्टाय, चीखोव, काफ़का ऐं ॿियनि केतिरनि ई लेखकनि जे किताबनि जा तर्जुमा कया। हुन गीता, रामायण ऐं महाभारत जो पिणु संस्कृत मां सिंधीअ में तर्जुमो कयो। तर्जुमे जे कम ते खेसि प्राइड ऑफ परफॉर्मेंस, सिंधी अदबी बोर्ड एवार्ड, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी एवार्ड ऐं बाबा सिंधियत एवार्ड सां नवाज़ियो वियो। वलीराम वल्लभ नरम मिज़ाज वारो माण्हू हो, जेको पंहिंजे घर भातियुनि, दोस्तनि ऐं साथी अदीबनि सां प्यार कंदो हो। वलीराम वल्लभ जूं 2 न्याणियूं ऐं हिकु पुटु आहिनि, जेके पिणु संदसि नक्शे क़दम ते हलंदे अदबी मैदान में आहिनि। सिंधी अदबी संगत तरफ़ां संदसि लाॾाणे ते संदसि कयल ख़िदमतुनि ते खेसि भेटा पेश कई वई। वलीराम वल्लभ सिंधी अदब ऐं सक़ाफ़त जो हिकु अहिड़ो चमकंदड़ सितारो हो, जंहिं पंहिंजे पुठियां किताबनि ऐं तर्जुमनि जो शाहकार विरसो छॾियो आहे। हू सिंधी अदब ऐं पढ़ंदड़नि जे नौजवान नसुल लाइ उत्साह जो सरचश्मो हो। संदसि सिंधी ॿोली ऐं अदब लाइ कयल ख़िदमतुनि खे हमेशह यादि रखियो वेंदो।